अहम ख़बर अवां ताईं पहुचाईंदा हलूं। क़ौमी असेंबली में अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी पारां स्पीकर खे जूतो हणण जो चिता ॾियण वारे मामले में क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर जी हिदायतुनि ते शाहिद खाकान अब्बासी खे नोटिस जारी कयो वियो आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त क़ौमी असेंबली में अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी पारां स्पीकर खे जूतो हणण जो चिताव ॾियण वारे मामले बाबति क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर जी हिदायतुनि ते शाहिद खाकान अब्बासी खे नोटिस जारी कयो वियो आहे। नोटिस जे मतन में ॼाणायो वियो आहे त शाहिद खाकान अब्बासी जे अहिड़े तर्ज़ अमल सां असेंबली जी कार्रवाई में रंडक पैदा थी। शाहिद खाकान अब्बासी 7 ॾींहं अंदरि मुआज़रत करे ऐं पंहिंजी पोज़ीशन वाज़े करे। तफ़सील मालूम कंदासीं इस्लामाबाद में ब्यूरो चीफ कुर्बान बलोच खां। जी कुर्बान, वधीक छा तफ़सील आहिनि? जी कुर्बान, वधीक छा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर, मुस्लिम लीग के नायब सदर ऐं बीजेपी जे सेक्रेटरी शाहिद खाकान अब्बासी खे शोकास नोटिस जारी कयो आहे ऐं हुन मिसकंडक्ट जे ज़िमरे में हुनखे नोटिस जारी कयो। हुन में ॼाणायो वियो आहे त 20 अप्रैल ते शाहिद खाकान अब्बासी क़ौमी असेंबली जी कार्रवाई में रुकावट विझण जी कोशिशि कई। स्पीकर सां हुन मिसबिहेव कयो, मिसकंडक्ट जो मुज़ाहिरो कयो। इन जे हवाले सां हुन खे नोटिस जारी कयो वञे थो, जंहिं दौरान हुनखे 7 ॾींहंनि अंदरि नोटिस जो जवाबु ॾियण सां गॾु माज़रत करण जी लाइ चयो वियो आहे ऐं इहो वाज़े कयो वियो आहे नोटिस में त जेकॾहिं हुन 7 ॾींहंनि में जवाबु न ॾिनो त पोइ इहो सम्झो वञे वेंदो त हुन वटि इन हवाले सां जेको बि हुनजो हुन इख़लाक़ी बदअख़लाक़ी जो मुज़ाहिरो कयो उन हवाले सां हुन वटि जवाबु ॾियण जो को बि जवाबु न आहे, तंहिं करे उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं 20 अप्रैल ते जॾहिं क़ौमी असेंबली इजलास थी रहियो हो, जंहिंमें फ्रांस जे सफ़ीर जे हवाले सां जेका करारदाद हुई उन दौरान शाहिद खाकान अब्बासी जी स्पीकर सां मुंहमारी थी हुई। जी ठीक है कुर्बान, वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।